अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजी ज़ालुनि खे तलाक ॾियो ऐं हू पंहिंजी इद्दत पूरी करण ते हुजनि त पोइ उन्हनि खे पंहिंजे अॻे मुड़ुसनि सां निकाह करण खां न रोकियो, जेकॾहिं हू मुनासिब ऐं महरूफ़ तरीक़े सां पाण में निकाह करण ते राज़ी आहिनि। ऐं तव्हांखे नसीहत थी कई वञे त अव्हां कॾहिं बि संदसि विच में रुकावट न बणिजो। जेको तव्हां मां अल्लाह या आख़िरत ते ईमान आणे थो त उन में ई अव्हां लाइ भलाई ऐं पाकाई आहे। ऐं बेशक अल्लाह चङी तरह ॼाणे थो ऐं तव्हां नथा ॼाणो। ऐं जॾहिं के शख़्स पंहिंजी ज़ालुनि खे तलाक ॾियनि ऐं उन्हनि मां औरत खे नंढा ॿार हुजनि ऐं माउरनि खां थन पियारणु चाहिनि त माउरूं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे पूरे 2 सालनि ताईं थन पियारीनि। ऐं उहो हुकुम उन पीउ लाइ आहे जेको चाहे थो त संदसि ॿार पूरी मुद्दत ताईं थन पीए ऐं उन जी खोराक ऐं पोशाक जो मुनासिब बंदोबस्त पीउ ते आहे। ऐं उहो ॿार पीउ ते उन हालत ऐं हैसियत मुताबिक़ हूंदो ऐं न माउ खे उन ॿार जे करे तकलीफ़ में विधो वञे ऐं न पीउ खे उन करे तंग कयो वञे। ऐं जेकॾहिं उन ॿार जो पीउ मरी वञे थो त उन जे वारिस ते बि साॻियो हक़ आहे उन ॿार जे पीउ ते हो। ऐं जेकॾहिं रज़ामंदी ऐं मशवरे सां ॿई खीर छॾाइण ते राज़ी थी वञनि ऐं इएं करण में ॿिन्ही ते को हर्ज या गुनाह न आहे। ऐं जेकॾहिं अव्हां पंहिंजे औलाद खे कंहिं ॿी औरत खां थन पियारणु चाहियो था त उन में बि को हर्ज या गुनाह न आहे, पर शर्त हीअ आहे त उन जो जेको मुआविज़ो मुक़ररु कयो सो महरूफ़ तरीक़े सां अदा करियो ऐं हक़ तलफ़ी न करियो ऐं हर हाल में अल्लाह खां ॾिजो ऐं यकीन ॼाणो त जेको कुझु अव्हीं करियो था उनखे अल्लाह खूब ॾिसंदड़ आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां के वफ़ात करे वञे ऐं ज़ालूं बेवा छॾे वञे त उहे पाण खे 4 महीना 10 ॾींहं निकाह करण, हार सिंगार, मेहंदी, ज़ेवर, खुशबू, सुरमे, कजल ऐं खज़ाब वग़ैरह खां रोके रखनि। जॾहिं उन्हनि जी इद्दत पूरी थी वञे त उन्हनि खे इख्तियार आहे त दस्तूर मूजिब यानी महरूफ़ ऐं जाइज़ तरीक़े सां पंहिंजे लाइ जेके चाहिनि सो कनि, यानी निकाह कनि। ऐं उन में अव्हां ते को बि ॾोह न आहे, तव्हांखे निकाह खां न रोकियो ऐं न वधीक सोग करण लाइ मजबूर करियो। ऐं तव्हां जेको कुझु करियो था अल्लाह उन खां चङी तरह बाख़बर आहे ऐं अव्हां ते उन जो को बि गुनाह न आहे। जेकॾहिं इद्दत जे ज़माने में अव्हां बेवा औरत जो अणसिधी तरह सां संग घुरो, निकाह जो पैगाम मोकिलियो या दिलि में नियत रखो ऐं अल्लाह ॼाणे थो त तव्हां जल्द ई उन खे निकाह जी ख़्वाहिश कंदो, पर ख़बरदार कुझो वाइदो न कजो। ऐं जेका बि ॻाल्हि करणी आहे सा जाइज़ ऐं महरूफ़ तरीक़े सां करियो ऐं तेसीं ताईं निकाह न करियो जेसीं ताईं औरत जी इद्दत जी मुद्दत पूरी थिए। ऐं यकीन करियो जेकी कुझु तव्हांजी दिलुनि में आहे यानी तव्हांजो नफ़सानी पोशीदा कमज़ोरियूं अल्लाह चङी तरह ॼाणींदड़ आहे। तंहिं करे ख़ाइस ॾिजो ऐं ॼाणे छॾियो त बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती बुर्दबार आहे।